ताला जी ज़ाती बाबरकात कमो बेश 1,24,000 अंबिया किराम मोकलिया। रब करीम उन्हनि खे बेकमालात अता फरमाया कि हे नबी खे रब हुस्न जी दौलत अता फरमाई, कि हे नबी खे अल्लाह इल्म जी दौलत अता फरमाई, कि हे नबी खे अल्लाह किताब अता फरमायो, कि हे नबी खे अल्लाह शरीयत अता फरमाई, कि हे नबी खे अल्लाह सहीफो अता फरमायो, कि हे नबी खे अल्लाह इल्म लुदुनी सा नवाजो, कि खे पखिन जी बोलिन जी समझ अता फरमायाई, कि खे बादशाही अता फरमायाई, कि खे खलीली वारो मर्तबो, कि खे कलीम वारो लक़ब मिलो, कि खे रूहुल्लाह वारो लक़ब मिलो, कि खे नजीउल्लाह वारो लक़ब, त कि खे ज़बीउल्लाह वारो लक़ब मिलो। लेकिन आमना दे लाल जो वारो आयो, गरीबन जे गमखार जो वारो आयो, यतीम जे यार जो वारो आयो, त पो अल्लाह रुगी इल्म न, रुगी हुस्न न, रुगी किताब न, रुगी शरीयत न, रुगी मोजज़ा न, रुगी पखिन जे बोलिन जी समझ न। आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं कमो बेश 1,24,000 अंबिया किराम खे जेके अल्लाह इनफिरादी तौर कमालात अता फरमाया हा, उहे सब कमाल अल्लाह अकेले आमना दे लाल खे अता फरमाया। जे हुस्न दे निहारियो बेमिसाल, जे इल्म दे निहारियो बेमिसाल, जे किताब दे निहारियो सभनी किताबन जो सरदार, जे महबूब जे शहर में आया वो शहर सभनी शहरन जो सरदार, जे खानदान में मदीने वारा साईं आया वो खानदान बेमिसाल, महबूब खे जका शरीयत मिली उहा बेमिसाल, मदीने जे मीर खे जेके कानून मिलिया उहे बेमिसाल, मदीने जे मीर जो अबो बेमिसाल, मदीने जे मीर जी जल अम्मा बेमिसाल। कायनात जो ज़र्रो ज़र्रो हिकड़े पासे आमना दे लाल, मदीने जो ताजदार जरगी वार मुबारक दे निहार, उहो बेमिसलो बेमिसाला। बीबी के सा मोहब्बत थी वी दिया, जैसा मोहब्बत थी वी दिया उन जी तैयार हर हर अदावन दिया, उन जो खिलण में वणंदो आ, ॻाल्हाइण में वणंदो आ, हलण में वणंदो आ, उन जे शहर जूं गुटियूं बि वणंदियूं, बिला तशबीह तमसील अल्लाह जो भी पंहिंजे दिलबर हबीब सां प्यारा। मदीने वाले साईं जी भी हर हर अदा के अल्लाह बयान फरमायो, लेकिन ओदे इत्तिवाल जे तरफ नवी दुस बस इशारतन बटरे आए तो अर्ज कंदो हला केडी मल अल्लाह ताला जी ज़ाते बरकत आमना दे लाल मदीने जे ताजदार जे हथन मुबारक जी रब गाल कय्यदुल्लाह फौका ऐदीहिम, मदीने वारो सही मिट्टी जी लब भरे काफर ने उछलाए, रब जो बयान फरमायो मा रमईत इज़ रमईत वलाकिन्नल्लाह रमा। केडी मल अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात आमना दे लाल मदीने जे ताजदार दे सीने मुबारक दी गाल पे फरमाए अलम नशरह लक सदरक, केडी मल अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात आमना दे लाल जे चेल मुबारक दी गाल पे फरमाए ववदअना अनकल ज़रक, केडी मल अल्लाह मदीने जे मीर जे जिक्र दी गाल पे फरमाए वरफअना लक ज़िक्रक, केडी मल अल्लाह मदीने वारे सही दिल बराबी बजे चेहरे मुबारक दी गाल पे फरमाए वदुहा, केडी मल अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात आमना दे लाल मदीने जे ताजदार जे जुल्फन मुबारक दी गाल पे फरमाए वल्लैलि इज़ा यग़शा, केडी मल अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात आमना दे लाल जे लक़ब दी गाल पे फरमाए या अय्युहन नबी इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा, केडी मल अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात आमना दे लाल जे शहर की पे गाल फरमाए ला उक़सिमु बिहाज़ल बलद, केडी मल अल्लाह ताला
ताजदार दे लकबंदी गाल केदी में रब तो फरमा तो केदी में रब तो फरमाया अय्युहल मुज़म्मिल केदी में रब तो फरमाया अय्युहल मुदस्सिर तो सजीद केदी में अल्लाह आमना दे लाल मदीने दे ताजदार दे नूरानियत दी गाल कद जाअकुम मिनल्लाह नूर केदी में बशरियत दी गाल कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम सारो कुरान आमना दे लाल मदीने दे ताजदार दे शान सा भरियो पियो तो सजीद केदी में अल्लाह आमना दे लाल मदीने दे ताजदार दे रहमत दी गाल पे फरमाए रब फरमाए दो मुझो दिल बरबीब कायनात जे जर्रे जर्रे लाए रहमता पंज दिलाए ते रहमता पर परवन लाए बेरहमता मुझे का ऐते करीमा पढ़ी रब फरमाया अय्युहन नास कद जाअकुम ऐ इंसानो तहकीक आयो तमाने तवज्जो मोने दी जा दोस्तों अजीजों महबूब जे आमद जी गाल रब थो बयान फरमाए तवज्जो आहे या न कुरान पढ़ियल आयो या न किथे ॾिठो हूंदो या अय्युहल्लज़ीना आमनू किथे अय्युहन नास जॾा अल्लाह फकत मोमिनन सा मुखातिब होदो आ रब फरमाइंदो आया अय्युहल्लज़ीना आमनू जॾा अल्लाह सभनी इंसानन सा मुखातिब होदो आ रब फरमाइंदो आया अय्युहन नास ऐ इंसानो मुशरिक भी अची विया काफिर भी अची विया मोमिन भी अची विया मुसलमान भी अची विया सवाल तो पैदा थे त मौला महबूब जे आमद जी गाल तो करी महबूब खे मंजण वारा त मोमिन होदा कलमे पढ़ण वारा त मुसलमान होदा मिलाद जू खुशू मल्हाइण वारा त आशिक होदा मुंहिंजा मौला महबूब जे आमद जी गाल मोमिनन खे ॿुधाईया तो रब ऐलान थो करिया अय्युहन नास ऐ इंसानो महबूब जे आमद जी गाल मोमिनन खे त ॿुधाई तो पर मुशरिकन खे भी ॿुधाई तो काफिरन खे भी ॿुधाई तो मुंहिंजा मौला इन जो कहिड़ो सबब आहे रब थो फरमाए अगर तुम जे महबूब ते ईमान आणण वारा मोमिन कलमे पढ़ण वारा मुसलमान मिलाद मल्हाइण वारा आशिक हूंदा लेकिन मां महबूब जे आमद जी गाल सभनी खे इन जे करे थो ॿुधायां वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन अगर तुम मंजन वारा मोमिन हूंदा पर मुंहिंजो महबूब कायनात जे ज़र्रे ज़र्रे लाए रहमता हेॾो वारा बे सुभान अल्लाह मुंहिंजो महबूब कायनात जे ज़र्रे ज़र्रे लाए रहमता पंज दिलाए त रहमत पर परावन लाए बेरहमत दोस्तों अजीजों मंजण वारन जे लाए त रहमत पर दुश्मन लाए बेरहमता हिकड़ो ही वाक़ियो रहमत जो ॿुधाए पोइ थो अॻिते हलां महबूब जी रहमत मां हिसो त रब काफ़िरन खे बि ॾिनो चो सुभान अल्लाह हिकड़ो ही वाक़ियो महबूब जे सदके काफिर जे मथा में अल्लाह भलायन रहमत जा ॾींहं वसाया दोस्तों अज़ीज़ो आमना जे लाल मदीने जे ताजदार दिलबर हबीब जी जॾहिं विलादत बासादत थी सोने हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम मक्कतुल मुकर्रमा जी सरजमीन में दुनिया जे तख्ते ते आया हर साल बनी सादक
कबीले मां और तू इंदियो यो बाड़ा खड़ी विंदियो यो पाली दियो यो पालण जे बहाने दिरहमो दीनार मिलंदा हा उन साल भी 200 दीनो बनी साद कबीले मां और तू ने क्यों अम्मा हलीमा बे उन जागर जी निकतिया आस्त्या आस्त्या अम्मा हलीमा जी सवारी कमजोरा डुबरिया आस्त्या आस्त्या जैसी तई 200 दीनो मक्कतुल मुकर्रमा जी सरजमीन में पहुंची बियो जगे तायूं आयो जल्दी पहुंचियो उन्हनि खे वडेरनि जा ॿार मिली विया अमीरनि जा ॿार मिली विया रईसनि जा ॿार मिली विया हज़रत अम्मा हलीमा परेशान थी बीठी आ अम्मा हलीमा जे भागन का कुर्बान ॾाढो अब्दुल मुत्तलिब पुछे तो बियो हलीमा छो परेशान आ हाँ इन जे करे परेशान आया जो बनी साद कबीले मां आयम भी सही लेकिन वडेरन अमीरन जा बार बिन औरतन के मिली याने मां परेशान आया अम्मा हलीमा के हज़रत अब्दुल मुत्तलिब जो फरमाए त हलीमा घबराए न मुझो डोटो यतीमा खपई त खई वञ सचे थी खाली मोटण खां भलो आ त खयूं वञा तो सदी हज़रत अम्मा हलीमा आमना दे लाल मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे जरा रुखसार ते नजर पई महबूब खिली दिनो दिलबर हबीब जे विखीदार दंदन मुबारक नमा नूर निकतो अम्मा हलीमा जे सीने दे निकतो हज़रत अम्मा हलीमा सोचो त ही बच्चो भागन वारो आ पकड़ वारो आ खड़ी करे जो पुठा व्यारी त सवारी उठे ही नथी सवारी खे बे खबर आ ते पुठा वेहण वारो नाहे ही त सभनी नबियन जो अगवाड़ा हज़रत अम्मा हलीमा खड़ी जो अग्या वेयारे त सवारी चुस्तो चालाक थी वई जल्दी जल्दी जको घणो पेरिया सवारियूं निकरी चुकियूं हुयूं हज़रत अम्मा हलीमा वारी सवारी जल्दी में उन्हनि खे पहुची वई उन्हनि खां बे अॻु कढो थी वञे हज़रत अम्मा हलीमा खे दरियूं चवण लॻियो सहेलियूं चवण लॻियो हलीमा सवारी कमज़ोर हुई डुबरी हुई के खां मटाए आई आ हज़रत अम्मा हलीमा चले थी सवारी सागिया बल्कि जेकना इन जे मथा जेको सवारा ओहो अमना जो लाला हज़रत अम्मा हलीमा कबीले में पहुंचंदी आ कबीलो सारो खुशबूदार थी वेंदो आ वाक्यो तवीला सदीदो लेकिन कमाल वारी जुजियूं अर्ज रखंदो अला चंद रातियूं गुज़रियो वरी सहेलियूं आयो हलीमा गरीब हुई मिस्कीन हुई तो वटे एतरा दिरहमो दीनार कोन हूंदा हा जब सा तेल खरीद करे घर जे दी खे बारी घर खे रोशन करी हलीमा अले किथा पैसा आंदा थी तेल खरीद करे सजी सजी रात दिए खे बारे थी छदी सजी सजी रात तुझो घर रोशना अम्मा हलीमा थी चवे गरीब जरूर आया मिस्कीन जरूर आया लेकिन यार रोशनी दिए वारी रोशनी ना है यह रोशनी तेल वारी रोशनी ना है हलीमा को छाती रोशनी आ हज़रत अम्मा हलीमा चवे थी पई यह तेल वारी रोशनी ना है दिए वारी रोशनी ना है गरीब जरूर आया लेकिन एड़ो तो अमन जो लाल मिले जो रात जो उदा में सवारी दी आया अमना जे लाल मदीने दे ताजदार दे गलन मुबारक नमा सारी रात नूर निकरंदो आ जो हलीमा जो घर सजी रात रोशन होदो आ सबई जो सुभान अल्लाह दोस्तों अजीजो महबूब थोड़ा पढ़ना था कुर्बान सोने हबीब जे मेहरबान ता अम्मा हलीमा जो बकरियों चारण जे लाए वींदा हा दोस्तों अजीजो ओ जके जंग जा जानवर बकरियन जा दुश्मन बकरियन खे खाइण वारा पर दिलबर हबीब जे बकरियन जी रखवाली उहे कंदा हा चंद
दी गुजरा कुछ अरसे खां बाद में वरी महबूब हिकड़ो दी भी न विया बियो दी भी न विया टियों दी न विया झंग मां हिकड़ो बगड़ निकरी पवंदो वा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बकरन मां हिकड़ी बकरी खयो जंगल में हलियो वेंदो वा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रज़ाई भेण हजरत बीबी शीमा दौड़ंदी आई अदा मोहम्मद अज बकरन में बगड़ अची वियो बकरी खयो हलियो जो आ मदीने वाला साईं आया झंग जे किनारे ते बीही करे पाण फरमान उन्हनि खे सद कनि था पिया दिलबर हबीब जे सद ते समोरा झंग जा जानवर कदमन में पेश पिया अल्लाह जे महबूब जानवरन सां ॻाल्हायो रब करीम दिलबर हबीब जे ॻाल्हाइण जे करे उन्हनि खे बेज़बान ॾिनी उन्हनि बे अमन जे लाल सां ॻाल्हायो हुजूर फरमाता ख़बर नथा त बकरियूं के जूं वो चवण लगा सोना असांखे ख़बर तो मुस्तफा जो बकरियूं हाण फरमाता पुछो मुंहिंजी बकरी खई अथव छाजे करे खाधी अथव दोस्तो अज़ीज़ो बकड़ चवण लॻो सोना खई आहे पर खाधी न आहे खई आहे पर खाधी न आहे संभाले रखी आहे हुजूर फरमाता जॾहिं खाधी नथो त खयो छो ओ जानवर बि चवनि था पिया सोना हबीब हिकिड़ो ॾींहुं न आहे दीदार न पियो थिए मज़ो न पियो अचे ॿियो ॾींहुं न आहे टियों ॾींहुं न आहे असां सोचियोसीं दिलबर जे बकरनि मां हिकिड़ी बकरी खणियूं मन बकरी जे बहाने दिलबर जो दीदार थी पवे तॾहिं त असां चवंदा न थियो आहे न को थींदो मिठा मन थार तो जहरो सारी दुनिया जे सोहरन में दसना सरदार तो सुभान अल्लाह लख जमील हसीन भरी पई या जमीन ओ मट मदीन जा साईं तुझो थोई नाहे को मट मदीन जा साईं तुझो थोई नाहे को अॻिते हला जॾहिं अल्लाह जा महबूब रज़ात वारा साल पूरा करे बनी सद कबीले मां वरी मक्कतुल मुकर्रमा जी सरजमीन में आया मक्कतुल मुकर्रमा में दुबार आयल हो कहत साली मीह वसई कोन पियो मुशरिक काफिर सब गॾिजी करे अबू जेल ने आया अबू जेल मीह नथो वसे असां बे मरूं था पिया जानवर बे मरन था पिया कीअं कयूं जे सुभाणे सबब त खाने दे गॾु थीजो उन्हनि खे इल्तिजाऊं कंदासीं सारी ज़िंदगी असां उन्हनि जी पूजा कई आहे मींहुं वसी पवंदो उते अल्लाह जे महबूब मदीने वारे से जो चाचो हज़रत अबू तालिब बीठो आहे हज़रत अबू तालिब थो चए अबू जहल जे मींहुं वारो कम एॾो नथी कमु ॾे अचजा मां वसाए ॾींदोमांव तवजह सां ॻाल्हि ॿुधजो दोस्तो अज़ीज़ो हज़रत अबू तालिब घर हलिया आया ॿियो ॾींहुं थियो तमामी मुशरिक काफ़िर कुतबो शेबो अबू लहब अबू जहल गॾु थी विया दोस्तो अज़ीज़ो बंद खाने ॾे विया को लात जे अॻियां को मनात जे अॻियां को उज़ा जे अॻियां को हुबल जे अॻियां आहोज़ारी कंदा रहिया मींहुं वसी कोन पियो समूरो ॾींहुं इल्तिजाऊं कंदा रहिया रड़ियूं कंदा रहिया मींहुं कोन वसियो तंग थी करे शाम जो मोटण लॻा हलो तब जे घर तरजी कयूं जॾहिं मोटण पिया अबू जहल खे पंहिंजो दोस्त थो चए यार कल अबू तालिब वारी ॻाल्हि यादि थी जे कहिड़ी चई चयो हुयई त
ये वारो कम न थियव त बूढ़े अचजो जे नन इन मिड़ी ये चई छडियो आ असां जे महबूदन कम कोन कयो त इहो कीअं मीह वसाईंदो अबू जेल खे पंहिंजो दोस्त थे जे न मिड़ी न चयो आ हाशमी खानदान जो आ हाशमी खानदान वारा कदा बे दूर न ॻाल्हाईंदा थई जी आया अबू तालिब जे दरवाजे सही तो ये गाल चई हा चई मी वसाए दे पण फरमांदा शर्ता केड़ो जेके जेके घर ने मोटी आनन के त मोटायो एनो हजरत अबू तालिब घर दे वनी मदीने जे मीर के तैयार था सीरत निगार वारन लिखियो आ त उमर तकरीबन 4 साल बीर वैत 6 साल अना दिलबर हबीब नंढड़ा हजरत अबू तालिब मदीने जे मीर के तैयार करे कुलन ते खणी अचे तो पियो दिसे तो पियो बैतुल्लाह जे सन ते सब काफिर मौजूद तो वो भी मौजूद आ शेबो भी मौजूद आ अबू लहब भी मौजूद अबू जहल भी मौजूद वदा वदा रईस सरदार में मौजूद दिसंदा जाता जसो तकी तो अबू तालिब मीह वसाए हजरत अबू तालिब मदीने जे मीर के कुलन ते खणी इंदो आ ही कुलन मां वठी करे मां पकड़े करे ही काबे जी दीवार ते लगाए करे हजरत अबू तालिब मथे न्यारे करे अरज तो करे मौला मौला बियो को बेवसीलो वाहना है इन रहमत ने बरकत नवारे बचड़े अमन दिलाल जो वास्तो थई मी वसा चई बस गई उते जो ते ककर ठईया मी वसण शुरू थियो तो पुछा तो उते होया केर जे मथा ये रहमत वारा ककर वसया होया तो सब काफिर छो त अल्लाह जे महबूब तन्या नबुवत जो ऐलान दिनो ही नाए मदीने जे मीर जी उम्र त तकरीबन 4 साल या 6 साल दिल पर हबीब जे सदके जेकॾहिं अल्लाह आखिरत जे मथा रहमत जामी वसाए सके थो मिलाद करण वारा ते रब मेहरबानी कंदो या न कंदो तने त सजंदा मदीने वारे द मिलाद कबा सजाए गोठ गलियो शाद कबा हथ मथे करी जो सुभान अल्लाह मदीने वारे द मिलाद कबा शाद कबा आयो नबी प्यारो नबी दिल पर नबी मदीने वार जमीलाद कबा सजाए कोठ गलू शाद कबा मुझो महबूब कायना जे जर्रे जर्रे लाए रहमता महबूब जे आमदी गाल रब सभनी खे ॿुधाए करे मां ऐलान थो कया या अय्युहन नास ऐ इंसानो कद जाअकुम तहकीक आयो तव्हां ॾे जेको ईंदो आ ज़रूर पहिरियां हूंदो आ जेके जेके मिलाद जे मौज़ूआत तव्हां क़ुरान पाक में आयतूं सूरे मिलाद नबी वारे जो सदीद महीने में अवां आयतूं ॿुधियूं उनमें लफ्ज थे बअस अरसल जो जा तो सदीद जा जी माना अचना बस जी माना मोकलना अरसल जी माना मोकलना जेको मोकलबो आ उहो भी अग में हूंदो आ जेको ईंदो आ उहो भी अग में हूंदो आ अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात मदीने वारे साईं लाए फरमा तहकीक आयो मुंहिंजा मौला जे आयो आ त किथा रब तो फरमाए यो सुने हबीब जी तखलीक तमाम कदीमा मुझो महबूब मो रब जे कुदरती निगाह
में नूर जी सूरत में हुयो और रब थोरो करे तवांडे मोकलियो आयो तुम्हारे दोस्तों दी दो केडी मल अल्लाह महबूब जे आमद नूरानियत सा बयान फरमाई केडी मल केडी खूबी सा केडी मल केडी खूबी सा लेकिन मुझे मौजू मुताबिक इन आयत करीमा में फरमाया तो मुझे महबूब तवाडे बुरहान बणजी करे आयो बुरहान जो भी केतिरियो मानो लेकिन तवाले जे तरफ नवीद उहा गाल जेका दोस्तों दी दो तोखे मुखे जल्दी में समझती वने यानी रब तो फरमाए मुझे महबूब सरापा तवाडे मौजूदो बणजी आयो ॿिया नबी आया मौजूदा खणी आया दोस्तों दी दो 3 5 वध में वध 9 मौजूदा लेकिन आमना दे लाल मदीने जे ताजदार दी अजमत दा कुर्बान वना दिल पर हबीब खे रब सरापा मौजूदो बनाए करे मोकलो महबूब दी आमद भी मौजूदो मदीने जे मीर दिलबर हबीब जो दुनिया ते अचण तशरीफ आवरी भी मौजूदो आमना दे लाल मदीने जे ताजदार जवार मुबारक मौजूदो दिलबर हबीब की निगाह मुबारक मौजूदो मदीने जे मीर जा हथ मुबारक मौजूदो आमना दे लाल दी लुआब मुबारक मौजूदो मदीने जे मीर दिलबर हबीब जा कदम मुबारक मौजूदो सरापा चंद मौजूदा वजे सामो अर्ज रखी दुआ भरंदासी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवार मुबारक मौजूदो हिजरत जे दौरान दोस्तों हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने वारदी गाल अर्ज रखा तवज्जो मुडेरी जा उम्र जे मौके ते महबूब वार कटराइन पिया केडी मल बेवजू कंदा वार कटराइंदा सहाबन जी अजमत कुर्बान दिल भरा भी बजे वार वार जी हिफाजत करदा दिल भरा भी बजे वुजू वारे पानी जे कतरे कतरे जी हिफाजत करदा उन उम्र जे दौरान वार कटरायो तो वार हजरत खालिद बिन वलीद के हिस्से में आया सोचे त किथे रखा बिलाखर पंजे टोपी में सिमराए छजाई इडी मल भी अल्लाह जा महबूब मदीने वाला से उनके जंग ते मोकलींदा टोपी पाए करे जंग कंदा जंग फतह करे मोटदा तवज्जो मोडे दी जा तकरीबन 200 जंग जरमूक जे मौके ते हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दी जाते बाबरकात हजरत खालिद बिन वलीद के सिपह सालार करे मोकलियो जडो उते व्या जंग शुरू थी वई आखिर सा जंग जारी वसारी हजरत खालिद बिन वलीद के जो हथ लगाए त टोपी मथे ते काने टोपी गुम थी वई हजरत खालिद टोपी जी गोला में लगियो सहाबी सगोरा चल पे खालिद टोपी बाद में गोलींदासी टोपी बी वठी वठंदासी हेडी जंग जारी आ तोखे टोपी दी लगिया हजरत खालिद बिन वलीद पे पंजे टोपी दी गोला में गोली दो रयो जने टोपी मिली वई टोपी पाए करे जंग कयाई जंग फतह करे मोटंदो आखिर में पान पंजे साथिन के परवांदा पिया सहाबी जे टोपी न मिले जंग फतह न थे छाजे करे तू जो कमाल या तुझे टोपी जो कमाल न मुझे कमाल न मुझे टोपी जो कमाल कमाल आमना दे लाल जे जुल्फन जो सुभान अल्लाह साई की भला दिलबर हबीब उम्र जे मौके ते जुल्फ मुबारक कटराया वार मुखे मिला टोपी में सिमराए छजा केडी मल भी अल्लाह जा महबूब जंग ते मोकलींदा या टोपी पाए करे जंग कंदो आया जंग फतह करे मोटंदो आया अज समझम त टोपी नाए जंग फतह न थींदी जड टोपी जी गोला करे टोपी मिली वई टोपी पाए करे ही जो जंग करना अल्लाह दिलबर हबीब जे जुल्फ जे सदके जंग में फतह याबी अता फरमाइया दिलबर हबीब जा जुल्फ मुबारक सरापा मौजूदो दिलबर हबीब दी लुआब
मुबारक मोजो दिल बरा भी वजे साहब खू खोटियो पानी कड़ो निकरी पियो अर्ज सुनो भी वडी तकलीफ सा पानी तक ढोआ खोटियो ता है लेकिन पानी खारो निकरी पियो मदीने वाला सही उते आया दिल बरा भी बम्बी लुआब मुबारक छलाए था प्या दिल बरा भी बजी लुआब पानी ते पोती पान में तसा भी हाने भी दिसो हजरत अनस तो खुदा जे इज्जत तो जलाल जो कसमा ही जो पानी पीतो सी पानी माखी खावदी कम मिठो पियो लगे हजरत कतादा तवज्जो मोरे ने जा जंग जे दौरान तीर लगी पियो अख जो तारो निकरी पियो तारो तिरी देखणी रसूलुल्लाह जे सामो ईंदो आ कंदो सोना हबीब अख निकरी पया अख खपे एक रिवायत मुताबिक मदीने जे मीर अख जो तारो अख वारी जगह ते रखी करे लुआब लगायो पर भी दिलचस्प रिवायत केड़ी आ हुजूर फरमांदा प्या कतादा अख खपैया जे सब्र कदे त जन्नत खपई चो सुभान अल्लाह और फड़ोदा कतादा अख खपैया जन्नत खपई साहबी भी दिल बरवी बजे मदरसे जा पढ़ल हा अर के सोना हबीब अख जी गाल मा कईया जन्नत जी गाल तो मुस्तफा कईया हणे सोना अख पे खपे जन्नत पे खपे चो सुभान अल्लाह कुर्बान सोने हबीब जे अजमत ता मदीने जे मीर दिलबर हबीब जो सहाबी सगोरो हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह रजी अल्लाह ताला नो फरमाए तो जंगे ओद ते मुजो अबो शहीद थियो बाबे साईं जे मथा वडो कर्ज होयो अबे जे वजण खां बाद में कर्जी मोडे आया अबे जो कर्ज दे मां जवान पे दियो खजूर जो बाग तैयार थे बाद में दीदो माव खजूर जो बाग तैयार थियो बटड़े खजूरियूं तैयार त थी वियो सभनी कर्जन खे टाइम ले नहीं तो सुहाने अचजो दिल में सोचे के खजूर थोड़ी आ बाबे जा कर्जी घणा कुछ खे मिलंदो कुछ खे न मिलंदो विढ़ी पवंदा हाणे छा कया केडी मल में को दर्द मिलंदो हो सहाबी बेदे दरवाजे ते न आमना जे लाल जे दरवाजे ते ईंदा हा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में हाजिर थी अर्ज तो करे सुनो भी मुझे बाबे जा कर्जी घणा सभनी खे बुधायो आ तो सुभाणे अचजो हाणे सोनो सुभाणे खजूर कटे करे रखंदम मेहरबानी कर कुछ खे दीदम कुछ खे न दीदम तवा न हुंदो त ॿिया माण्हू मूंसां विढ़ी पवंदा सोना रुगी उते हली वे हो माण्हू तव्हां खे ॾिसंदा मूंसां विढ़ंदा न मेहरबानी कयो उते हली वे हो हुजूर फरमांदा जाबिर घबराए न परेशान न थी रुगी उते खजूर कटे करे चादर ॾेई छॾिजा मां ईंदुमि पोइ विरहाए जा सहाबी सगोरो खजूर कटे करे वेही रहंदो आ इंतजार थो करे केॾी महिल थो अल्लाह जो महबूब अचे सुना है आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं मेरे घर में भी हो जाए चरागा या रसूल अल्लाह जी से खुशबू लगाए अखिन में नीर हारे सलात पढ़िए दिलबर के जी सजदा कर दे तो जरूर मेहरबानी थी जो सुभान अल्लाह जरूर मेहरबानी जे दुनिया में तोखे तोखे न विसारियो पर एकड़ो आशिक तो जे तो सोना दुनिया में त न विसारी आखिरत जी भी पार जो सुभान अल्लाह दुनिया में तो तुमने हमें
हला तवज्जो मोड़े ले जाओ सहाबी समरो इंतजार थो करे खबर पई अल्लाह जा महबूब आया मदीने वाला से फरमाता हाने पंजे बाबे जे कर्जन के मोड़े मोकली तो वन अल्लाह जे महबूब मदीने वाले सही हर एक का कर्ज पुछंदा दीदा या फरमाया तो बाबे जा कर दी घना खजूर थोड़ी देर का बाद जो निहाया तो बाबे जे सभनी कर्जन के कर्ज मिलियो खजूर मारे घोड़े ता ही जो चादर के हटाया तो खजूर में ओतरी पैया दादा चो सुभान अल्लाह हाणे वरी ही कमाल वारो मोजज़ो ॿुध जा पर सभई हथ खणी चो सुभान अल्लाह हजरत जाबिर सोने जे दावत वारो कमाल वारो मोजज़ो ॿुधो आ पर हिन फकीर खां बे ॿुधी ॾिस ईमान ताज़ो थी पवंदई दो सीरत निगार वारन में लिखियो रोज़त शोदा जे अंदर भी लिखियो अल्लामा जानी यो वाक्य नकल कयो आ मदारिज नफ़ जे अंदर शाह अब्दुल्लाह मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैहि में लिखियो आ हजरत जाबिर रज़ियल्लाहु ताला ने गज़वे खंदक जे मौके ते अल्लाह जा महबूब जो ही खाई खोट न पिया हजरत जाबिर सोने ॾिठो दिलबर हबीब जे पेट मुबारक ते भुख जे करे पत्थर बदला हजरत जाबिर सोनो जल्दी घर दे ईंदो आ अची करे तवज्जो मोड़े ने जा घर दे अची घर वारी खां पुछा कंदो आ त घर में कुछ आए हा मुख्तसर जवन जो अटो बेया बकरी जो बच्चो बेया वञ अल्लाह जे महबूब खे दावत ॾई आ अर्ज़ कजा सोना खाधो थोड़ो आ मुख्तसर साहबी सगोरा वठी अचण हजरत जाबिर रसूलुल्लाह जी दरबार में जी करे अर्ज़ कंदो सोना दावत कबूल पवे पाण फरमाइंदा कबूल आ हर के सोना खाधो थोड़ो मुख्तसर साहबी हुजूर फरमाइंदा खाधो तैयार कराए जा अटो गोहे करे चादर दई छड़ जा मानी न पचराए जा भाजी पचराए करे मथो ढक दई छड़ जा भाजी विरहाए जा ना दोस्तों अजीजो होदो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दी अजमत दा कुर्बान वना पाण फरमांदा पिया बिलाल उठ ऐलान कर अज सबनी साहबन खे हजरत जाबिर वट दावत सुभान अल्लाह सबई हथ खड़ी चो सुभान अल्लाह खुदा की अज़मत क्या है मोहम्मद मुस्तफा जाने और मकाम मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने साहबी समोरो घर देता आयो घर वारी पुछस त अल्लाह जे महबूब के दावत ॾई आए हा ॾई आए महबूबन के अर्ज रखी त मुख्तसर खाधो ते हा अर्ज त रखियो पर मदीने वारे से त सभनी ने ऐलान करायो घर वारी चवे थी जाबिर पो घबराए न जे दावत ॾिनी आ वॾे बरकतन वारो नबी आ वॾे शान वॾे कमाल वारो नबी आ तॾहिं त असां चवंदा तुंहिंजे शान मथां कुर्बान नबी थोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे हुक्म मुताबिक छुरी करे दावत जे लाए तैयारी करना
ही बकरी खे ज़िबा कयो बकरी जे गोश्त खे टुकड़ा टुकड़ा कयो तो अज़ीज़ो तैयारी में लगी विया हज़रत जाबिर खे बच्चा ही दिसन प्या वनी करे छुरी खड़ी करे वडो भा नढे भा के तुझे अदा हलिया हलिया दसाए त बाबे अमड़ की बकरी खे ज़िबा कयो वडे भा पंजे नढे भा जे गर्दन ते छुरी हलाइंदो तो अज़ीज़ो ओहो बे शहीद थियो अबे के खबर पई इंदो ही भा घर जी छत ते चढ़ी वींदो उता छलांग लगाइंदो उन जो बेदम बर्बाद थियो हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु थो घर वारी खे चवे लिखण वारो अल्लामा जामी रहमतुल्लाह अलैह घर वारी खे तो चे त घर वारी ॿुधा हेडो महबूब जी खुशी दिल पर नबी जी आमंदा आमना दे लाल खे किस्मत दावत दिनी होडो बिन बच्चन जा लाश बई बच्चा शहीद थिया जवान बच्चन जी शहादत गम समझो या आमना दे लाल मदीने जे ताजदार जी खुशी मलायो जेकरा गम खे ॾिसणो तो पे त गुस्ल कफन दफन जो इंतजाम कयो या आमना दे लाल मदीने जे ताजदार जी खुशी कयो तवज्जो मुदे भिजा गौर समझ जा हज़रत अल्लामा जामी रहमतुल्लाह अलैह लिखे तो घर वारी थी जे जवे जाबिर इनन खे चार पाई ते सुमारे छड इनन जे मथा चादर था दई छयो हिक तोखे खबर भी मोखे खबर न तू की खे दस जा न मां के दस्या थी बस दिल पर अबीब जी खुशी था मलायो पर हज़रत जाबिर के घर वारी थी चवे जाबिर याद रख जा जे दिल पर ईदा जरूरत हो जा मोजा दर्द दूर थी वींदा जो सुभान अल्लाह मुस्तफा शान वाजो शाहिया मुस्तफा शान वाजो शाहिया अजो तैयहरी रब तो जहरी अजो तैयहरी रब तो जहरी तस्वीर में कह दी थाहिया मुस्तफा शान वाजो शाहिया जो सुभान अल्लाह हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जाते बागर ताज अम जी खुशी में इंतजाम में लगी जा तैयारी कर लगा दोस्तों अजीजो अल्लाह के महबूब मदीने वाले से जो इंतजार कयो हेडो महबूब जे हुक्म मुताबिक अटो कोए करे चादर दई छयो दिलबर हबीब जे हुक्म मुताबिक भाजी पचराए करे ढक दई छयो अल्लाह जा महबूब आया दिलबर हबीब आया मो घर अची जे थिए भिटाई बद जाओ मो घर अची जे थिए मेदरो मेहमान तताने तनूरन मां भोरे विधा भान बचन सूधो पान घर कर भोजा ते प्रियता हज़रत जाबिर इंतजार में केडी मन तो महबूब बचे अल्लाह जा महबूब गुलामन सा आया साहबन सा आया अचन शर्त दिल पर हबीब दिलो आप मुबारक गढ़ी करे ही अट्टे में लगाया मदीने जे मीर वरी लो आप गढ़ी करे ही भाजी में वेठाओ कहड़े बे साहबी एतराज न कयो जेको तू जो की दो मुझो की दो वही सहाबन जो की दुआ केड़ो सहाबन जो की दुआ सहाबन जो की दो यो न एतराज न कयो तो सोनाया लो आप वारी भाजी की खाइंदा सी न सहाबन जो की दुआ महबूब त बेमिसाल दिल पर हबीब जी लो आप बेमिसाल
मदीने जे मीर जी अजमत कुर्बान पान फरमांदा जाबिर हाणे मानी पचरा दिल बड़ हबीब के पचराई दो दी दो सहाबी सगोरा खाइंदा पिया वजन हजरत जाबिर पे सोचे खाधो थोरो आ सहाबी सगोरा घणा थोड़ी देर में ही जो दिठो सभनी सहाबन माने ढव करे खादिया फरमाए तो ही जो चादर के थाम में अटो पेला ही चादर के हटाया जे थाम में भाजी पेला ही जो ढक खेलाया हजरत जाबिर थे खुदा जे इज्जत जलाल जो कसमा त अटो पे ओतरो पियो त भाजी पे ओतरी जो ओतरिया पाणवर में दादा पर हाने बच्चन खे वठिया त गॾजी खाओ नचे वसबनी सुभान अल्लाह जाबिर हाने बच्चन खे बे वठिया अर के सोना सुता प्याहन पाण फरमांदा पो जागाई अर के सोना केहरी निंड में गए बदान मदीने वाला से समझी विया पाण फरमांदा वनी करे पैगाम दीन अल्लाह जो महबूब सदैव थो पियो हजरत जाबिर सोने जो अकीदो आ महबूब जो पैगाम तमणन खे बे दींदा हुयासी वण बे पटजी करे रसूलुल्लाह वट हाजिर थींदा दिल बर हबीब जो इशारो त चंद्र खे पियो थे चंद्र बटकर थी पियो वने अमना जे लाल जो इशारो त लखल सिज खे थे पियो वो वापस वरे पियो अमना जे लाल मदीने जे ताजदार जो हुक्म त सजल गोह जी खाक खे थे पियो उहा बेजेरी थी दिल बर हबीब जे रिसाल जा तज़किरा पी करे अमना जे लाल मदीने जे ताजदार जो हुक्म अबू जेल जे हथ में अचण वारे पत्थरन खे थो थे पियो उहे बे कलमा पढ़न पियो हजरत जाबिर सोने जो अकीदो आ मथा भी करे अचन जा नाला वठी करे सद थो करे पैगाम थो दे अल्लाह जो रसूल सदैव थो चई बस कराई मदीने जे मीर दिल बर हबीब जे हुक्म मिलण जे करे भई शहीद थल बचा जिंदा थी प्या जो सुभान अल्लाह पाण फरमांदा मस जिल्दी लन तमस हुंदा जेको मुझे जिस्म साईं टच थियो उन जे मथा बि जहन्नम जी बाहर ॾाढा चो सुभान अल्लाह आखिरी वाक्यो पर हथ खड़ी सुभान अल्लाह चो मारुज नबुवत के अंदर भी मौजूद मदारुज नबुवत के अंदर भी मौजूद रोज़तुश शुहदा के अंदर भी मौजूद तवज्जो मोले ॾिजा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जिंदगी जो आखिरी ॾींहुं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमना दे लाल मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तबियत मुबारक नासाज थी पई एकड़ो दी भी अल्लाह जा महबूब मस्जिद रे न आया नमाज जो टाइम थियो पाण फरमांदा आयशा मुर्रू अबा बकर फलयुसल्ली वने अबू बकर के चो त नमाज पढ़ाए हम आयशा जी जे सोना